फूल थियो मौला अली जो नारो अदब सां हणंदा कयो एहतराम सां डी डी न कंदा कीअं हणंदव नारे हैदरी नारे हैदरी नारे हैदरी नारे हैदरी ए उहो नारो आ जेके निंड ईंदी आहे न उन निंड भॼी वेंदी निंड त भॼंदी पर ख़बर पवंदी भले केॾो बि लखनि जो इज्तिमा हुजे जॾहिं नारे हैदरी लॻंदो मोमिन जी भी ख़बर पवंदी मुनाफिक जी भी ख़बर पवंदी मां नारे हैदरी हणा थो सभिनि खे चेक कंदमि नारे हैदरी नारे हैदरी नारे हैदरी नारे हैदरी हवा भी अली अली करे थी दुश्मन गुस्ताख हवा के भी जज्बो अचे तो अंधा जानवर को भी तो बदतरा नारे हैदरी आवाज़ बुलंद नारे हैदरी सब हैदरिया सब हैदरिया है यो हैदर जी मोहब्बत या सेखारी आहे त मुर्शिद हुसैन कंबर वारे गुलाम कादिर हाणे नारे हैदरी नारे हैदरी हदीसूं घणी पढ़ी चुका हूं मकसद जी गाल करनी हुई ता सब हैदरी आयो छा बुधाया मां छा बुधाइण जी जरूरत ही ना है हैदर जे नाले सां तो सबक तवा के मिलिया बोलो तो के खपे त देऊं अच हलिया तो के सबक जी जरूरत है असा के ते मिलियल पीर असा जो कामिल असा जो मुर्शिद कामिल अकमल तो जो पीर कामिल है पीर कामिल मुर्शिद कामिल अकमल वो हुंदो जेको सरकार सां भी दिल वारे कनेक्शन के मजबूत कंदो आ सरकार जे अहल बैत अतहार सां भी दिल जे कनेक्शन के मजबूत कंदो वो भी नबी या साहबान पीर कामिल वो हुंदो आ जेको सरकार जे अहल बैत जे इश्क में भी रंगींदो आ तो उन जी दिलन में साहबा जी भी मोहब्बत विझंदो आहे असां वटि ॿई शयूं आहिनि सिर्फ ये न समझ त अली अली कयूं था साहबा जी गुस्ताखी कयूं था धूड़ा तो जे मुंह में लानती असां उहे आहियूं न अबू बकर भी असांजो सिधी ॻाल्हि कंदा अबू बकर मोहब्बत सेखारी अहल बैत जी किताब पढ़ो मौलविन खां ॿुधो अबू बकर सिद्दीक अहल बैत जी मोहब्बत सेखारी अहल बैत सां ही मोहब्बत उमर सां ही मोहब्बत सेखारी आहे त अहल बैत सां मोहब्बत करणी अथव त मां उमर खां सिख
असां वटि अबू बकर सिद्दीक़ जी मोहब्बत भी आहे, फारूक आज़म जी मोहब्बत भी आहे, उस्मान गनी जी मोहब्बत भी आहे, त मौला अली जी भी मोहब्बत आहे। करबला वारा भी असां चाहूं, करबला वारा भी बाबा से बोलन छो जेको मौलन को रजे थो वो हथ मथे करे, जेको मौलन को रजे थो फतवा को रजे तो वो हथ मथे करे, जेको नथो रजे वो हथ मथे करे भला रजे था मौलन को जो पंहिंजी हर महफिल में मौला अली जो नारो हणाईंदास हणंदव न। मौला अली खां सवा तोखे गली न मिलंदी अंधा। तू तारीख़ में मौला अली जहिड़ो तोखे सिद्दीक़ ॾेखार, तारीख़ में हदीसुनि जा किताब खोले ॾेखार मूंखे, मौला अली जहिड़ो को सिद्दीक़ ॾेखार, मौला अली जहिड़ो को बहादुर ॾेखार। ए मुल्ला मौला अली जहिड़ो को बहादुर ॾेखार, मौला अली जहिड़ो को परहेज़गार ॾेखार, ॾेखार न मौला अली जड़ो को परहेजगार ॾेखार, मौला अली जड़ो को अमीन ॾेखार, ॾेखार अल्लाह ताला मौला अली में हर खूबी रखी, बहादुरी भी मौला अली खां मिलंदी, सदाकत भी मौला अली खां मिलंदी, सखावत भी मौला अली खां मिलंदी। केड़ो शेर सखावत इनके घर की है, सखावत किनके घर की है, मौला अली वालों की है, मौला अली के घर की है, सखावत इनके घर की है, अदालत इनके घर की है, गुनाहगारो है दिरियो ए मोमिनो न घबराओ, बुरों को बख्श वाला आदत इनके घर की है, जो नारे मौला अली जो वो शान बुरो कंदो बुराई तब असां जो मौला कंदो उन सां भलाई। ये आहे न, ये आहे न अल्हम्दुलिल्लाह शुजाअत भी मौला अली खां मिलंदी, सखावत भी मौला अली खां मिलंदी, बुर्दबारी भी मौला अली खां मिलंदी, सबर भी मौला अली खां मिलंदी, परहेज़गारी भी मौला अली खां मिलंदी। अली वली सिर्फ ना है, अली वली ना है, अली वलियन जो इमाम, अली वलियन जो सरदार है। हर वलिय खे ए ठगो पीर पाण खे सदाइण वारो जेस ताईं सच्ची मोहब्बत मौला सां न रखंदे तोखे विलायत न मिलंदी, तोखे विलायत मिलंदी त मौला अली जे दरवाज़े खां तोखे विलायत मिलंदी। नारे हैदरी विलायत काथों मिलंदी, सब चवंदा वञो वायरस कढणो, वायरस कढणो, चार्ज किम छा कढणो,
नासिबी वायरस कढणो हासिदी वायरस कढणो खारिजी वायरस कढणो पर अली जा गुलाम जाते पहुंचदान अल्हम्दुलिल्लाह उते बातिल न हुंदो बातिल वारो न हुंदो उते हुंदो त हक वारो हुंदो मौला अली जी मोहब्बत तू कढी न सघंदे सिधी ॻाल्हि थई कढी न सघंदे तो ताक़त ई न आहे तू पाण ठल्लो आ किताबन जे आसरे ते आ तू किताबन जे आसरे ते आ ए मुल्लू तोखे किताबन न बचाईंदा तोखे किताब वारो बचाईंदा किताब वारो केरा खबर था मचो असा जो दिलबर नबी तोखे किताबन ते नाज़ असा आशिकन खे असा हैजरन खे इनके निंड थी अचेव पानी हणो जॾहिं मुंहिंजी महफ़िल में अचो निंड न हुजे हे बि मां चम न सखावत मौला अली खां मिलंदी बहादुरी मौला अली खां मिलंदी हे उहो इश्क आहे मौला अली जो कॾहिं ललकार हूंदी आहे त कॾहिं झलकार हूंदी कॾहिं हे आशिक पपारींदा त कॾहिं वरी निंडूं कंदा निंड भी हलंदी तव्हांजी परेशान न थियो आशिकन जा पंहिंजा मिजाज हूंदा आहिनि कोई कहिड़े तरीक़े सां पंहिंजे दिलबर खे राज़ी कंदो आहे कोई कहिड़े ढंग सां राज़ी कंदो आशिकन जा ढंग रंग ई पंहिंजा हूंदा पर सन मुरीद त तू ना है सन मुरीद तो ना है कजो मुरीदा च मौला अली जो मुरीदा अली 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 नारे हैदरी मुखे भी हैदरी भी खपन मुखे भी हैदरी खपन मां चवंदो उहे हुजन महफिल में जंहिंमें हैदर वारी ललकार हैदर वारी ललकार इमाम हुसैन वारी झलकार चार कम मौला अली जी मोहब्बत ये नथा कढी सघंदी असांजी दिलनि या कंहिं विधि आहे मोहब्बत कंहिं पैदा कया चो अल्लाह बाबा से बुलंद छो तसव्वुर जंहिंजे कल्ब ते जंहिंजी दिल ते पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जी आंगुर लगल आंगुर खे फरमायो थो सबक ॾिनो थो हथ जे कार में असांजा मुर्शिद छा सबक ॾींदा हथ जे कार में दिल हुजे तो यार में दिल हुजे परवरदिगार में काथे भी हुजो मां चवा काथे भी हुजो तव्हां चओ अल्लाह अल्लाह पाण करीम छा सबक ॾिनो काथे भी हुजो चओ अल्लाह इश्क सां चओ इश्क सां चओ काथे भी हुजो बाबा से बुलंद काथे भी हुजो महफिल झूमे अल्लाह के भी राजी खे छा सबक ॾींदा मुर्शिद करीम काथे भी हुजो तो अल्लाह बाजार में हुजो
अल्लाह घर में हो जो घर में हो जो शहर में हो जो शहर में हो जो मस्जिद में हो जो सुमंदे भी कयो सुमंदे भी कयो उठंदे भी कयो काथे भी हो जो दुख में भी दुख में भी दुख में भी सुख में भी मस्जिद में भी हर महफिल में भी जो अल्लाह 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 मौला अली जी सच्ची मोहब्बत या मोमिनन जी दिलन में विधि आहे ता अल्लाह ताला पाण विधि आहे। अब्दुल्लाह बिन अब्बास का रिवायत आहे अन इब्न अब्बास रदियल्लाहु अन्हुमा काल नज़लत फी अली इब्न अबी तालिब इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात सयजअलु लहुमुर्रहमानु वुद्दा काल मुहब्बतन फी कुलूबिल मुमिनीन। रिवायत है अब्दुल्लाह बिन अब्बास का फरमाए तो इन आयत करीमा ये आयत करीमा मौला अली के शान में नाज़िल थी आहे केड़ी आयत करीमा इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात सयजअलु लहुमुर्रहमानु वुद्दा। ये आयत करीमा मौला अली के शान में नाज़िल थी आहे। इन आयत करीमा जो तर्जुमा है बेशक उहे जन ईमान आंधो बेशक जन ईमान आंधो नेक अमल कया अल्लाह उन्हनि जे लाइ ॿिन मोमिननि जी दिलनि में मोहब्बत पैदा कंदो। अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाए थो इन आयत करीमा मां मुराद मौला अली जी मोहब्बत ईमान वारनि जी दिलनि में आहे। इहा मोहब्बत मौला अली जी मोमिनन जी दिलनि में अल्लाह ताला पाण ही पैदा फरमाई आहे। इहा मोहब्बत मौला अली जी असांजी दिलनि में कंहिं पैदा फरमाई आहे जो अल्लाह बाबा से बुलंद छो इश्क साचो मोहब्बत साचो या मोहब्बत मौला अली जी के पैदा फरमाया है मौला अली जो नारो चारी क्यों कसवटिया है मौला अली जी मोहब्बत कसवटिया है पर जै जी दिल में मौला अली जी मोहब्बत होंदिया खबर पवंदिया वो मोमिना है पर जै जी मौला अली जी मोहब्बत का खाली हो दिया खबर पवंदिया वो मुनाफिक इब्न मुनाफिक आहे। नारे हैदरी नारे हैदरी मुर्शिद हुसैन सोना हुसैन। अली वारा उहे हूंदा जाते चाहींदा उते पहुची वेंदा। माण्हू जी त मूंखे सम्झ में ॻाल्हि न आहे होंदी हेड़ी महफ़िल हले हेड़ा इश्क जा रंग हुजनि वरी ओबासियूं ॾियनि पोइ झंडो कीअं खणंदा
दिल्ली दे झंडो की हणदो हाने ओबासीवन किए शेर वह जेत निभाए जे लाए जेत निभाए जे अगते बोली था न त असुल न लाए मुजी महफिल में अचो त निंड रखे पंहिंजे घर में फिटी करे अचो हे अली वारन जी महफिल आहे ते निंड न हुजे हिते सुजाग ई सुजाग हुजे असां त कल जुमे जे ॾींहुं हिकु घंटो 5-6 मिंट खिताब कयम वरी शाम जो निकतासीं काएं बजे पहुतासीं 3-4 बजे निंड भी पूरी न कई आहे वो भी अञा जागियल आहियूं पर माण्हुनि जी मूंखे सम्झ में ॻाल्हि आहे आदि ठाहियो पाण खे मां सम्झां थो कंहिंखे कंहिंखे निंड थी अचे जंहिंखे अचे थी उहो हथ मथे करे निंड अचे थी हलो या बस नवर एड़न खे सुस्तन खे ॾिसी एहसास थो थिए न मता पंहिंजे मायनि खे दाहूं ॾियनि ज़बरदस्ती सां विहारे के ज़ालुनि जा प्यारा बि आहिनि न वरी जेको असां सां घणो टाइम हूंदा आहिनि उनखे हर अहिड़ी क़िस्मत मिलंदी आहे तव्हां त क़िस्मत सां तव्हां बि क़िस्मत सां हथ में आया जेके हर रोज़ क़िस्मत वारा हूंदा आहिनि अफ़सोस उहे बि निंड समझे हे चए तो आशिक त फजर गॾु पढ़ंदासीं पोइ ॿीहर त हे ॻोठ वारा मूंखे घुराईंदा न फजर वारे खे न घुरायो ज़ोहर वारे खे घुरायो हे त मस्ता दीवानो दिल्ली दे झंडो भी मस्त हणंदो मौलवी न हणंदो याद रख कोई आशिक हणंदो पीर कामिल अकमल वारो हणंदो मौलवी चवंदा कीअं चढ़ूं ये वॾी दीवारा कीअं चढ़ूं हाणे कीअं थींदो ते ॾाकण हुजे हाणे साईं ॾाकण त पोइ कमु कीअं ठहंदो पोइ घर में वेह साहब किताब पढ़ सभिनि खे नथो चवां के आशिक मौलवी बि आहिनि जेके नेक सालिह मौलवी हा सच्चा मौलवी मौलवी सोचींदो न ॻाल्हि अहिड़ी करे वियो त हिकु कदम हिननि जो हिन धरती ते हूंदो ॿियो कदम हिंदुस्तान में हूंदो छो न हूंदो अल्लाह छो न हूंदो असां सुन्नी आहियूं सुन्नी भी आहियूं सुन्नीअ सां गॾु कामिल अकमल मुर्शिद वारा तुझो बुनियाद मजबूत आहे न तू कीअं पहुचंदे आशिक आंगुरनि सां मंज़िलूं ॻणींदो नाहे आशिक मंज़िलूं ॻणींदो नाहे उन जी नज़र सफ़र ते पद ते न हूंदी आहे उन आशिक जी नज़र उन मंज़िल ते हूंदी आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे
हुसैन सोनो हुसैन बाबा से बुलंद हनो नारो हो तुझो प्यारो मुझो प्यारो ये तो ज़बान सां चऊं था अखियूं भी चवन थियूं जने कंबर वारे जे चेहरे ते नजर पए थी अखियूं भी चवन थियूं दिल भी चए थी तुझो प्यारो मुझो प्यारो कंबर वारो कंबर वारो कंबर वारो कंबर वारो तुझो प्यारो मुझो प्यारो तुझो प्यारो मुझो प्यारो तुझो प्यारो मुझो प्यारो मां सभिनी खे दावत थो ॾियां कंबर दूर नाहे कंबर दूर नाहे हिकड़ा वरी शॉर्टकट में ईंदा उन जे लाइ गाजी ॻोठ अचो सुस्त सुस्त मौली साहब पहुचंदो आहे ठठे वारो मौली साहब हिकड़ा हूंदा आहिनि शॉर्टकट में वञो जल्दी पहुचूं जल्दी मिलूं जल्दी क्यों पर थोड़ी तकलीफ़ बर्दाश्त कयो त करम थे वन जेका मंजिल बगैर तकलीफ़ जे मिले उहा मंजिल ही न हूंदी जो गरजते हैं वो बरसते नहीं किए चवंदा आहिनि 4 दिन की चांदनी फिर अंधेरी बाबा पंध कर त ख़बर पई पो कदर थी पो तुंहिंजो अल्लाह वट कदर थींदो जॾहिं अल्लाह जे कामिल अकमल वली वट पंध करे तकलीफ़ सां जॾहिं तूं दरगाह हुसैनाबाद में पहुचदे जुमे जे ॾींहुं दिल ही दिल में अर्ज़ रखण अर्ज़ करण तो गुनाहगार जो कम खुदा जो कसम तू जो हर कम ठाण मुझे मुर्शिद हुसैन दिल पर हुसैन कंबर वाले जो कम आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह यो करम पुराणनि फ़कीरनि खां पुछो इहो करम पुराणनि फ़कीरनि खां पुछो फ़कीरनि ते केतिरो करम आहे फ़कीरनि ते केतिरो करम आहे मुर्शिदनि करीमनि जो ईअं न सोचींदो कर त मां कराची में आहियां त पाण मुर्शिद करीम कंबर में आहे तसव्वुर कर के तकलीफ में अगर हूंदे त तसव्वुर करण मालिक ही ॻाल्हि हूंदी आहे अक़ीदे जी ॻाल्हि हूंदी आहे अक़ीदे जी मोहब्बत जी इश्क जी हिकिड़ो पासो वठ हिकिड़ो पासो वठ ॻाल्हि हूंदी आहे अक़ीदे जी इश्क जी मोहब्बत जी तड़प जी सडन तुझो कम्मा मां लिखी दे पहचान मुर्शिदन करीमन जो कम उहे कामिल अकमल मुर्शिद थई पंहिंजा मुरीद त मुरीद पंहिंजा मुरीद त मुरीद पर ॿियनि जे मुरीदनि जा बि हे कामिल अकमल मुर्शिद हुसैन कंबर वारा कम ठाहींदा जेके उन्हनि जा पीर मुर्शिद न ठाहींदा न ठाहे सघंदा आहिनि उहे कम पंहिंजी नज़रुनि सां निगाहुनि सां दुआउनि सां ॿियनि मुरीदनि जा कम बि असांजा मुर्शिद करीम ठाहींदा या का नई का ॻाल्हि न पर इहो बि न सम्झंदा
पर जहते बस ज़ाहिरी करम न थींदो आहे रूहानियत जो दरवाज़ो जहते ज़ाहिरी जंहिंजे घर जंहिंजी तमन्ना हूंदी आहे त मुर्शिद करीम असांजे घर में तशरीफ़ फरमा थियनि असांजी दावत खाइनि खुदा जो कसम आहे ज़ाहिर उते न भजंदा आहिनि ख्वाब में वञी उन वटि करम फरमाईंदा या कामिल अकमल जी निशानी आहे भले तो मुरीदन को न पुछो कि एड़ा भी हुंदो को न को कने मुझी गा याद इंदो को न को गैर मुरीद भी तवा सा मिलंदो ओ भी मुर्शिदन करीम जो शान तवा के बुधाईंदो हुसैन तो खुशकिस्मत है असा तवा खुशकिस्मत है इन दौर भाव खां बेज़ार पीउ पुट खां बेज़ार पीउ खां बेज़ार असांजे मुर्शिदन करीम जो चेहरो मुबारक अहिड़ो जॾहिं चेहरे मुबारक ते नज़र पवंदी आहे दुनिया जा सभु दुख दर्द तकलीफ़ूं दूर थी वेंदियूं आहिनि ख़तम थी वेंदियूं केड़ो गोठा वजीर खान वजीर अली खान वजीर अली था के जने थियो अली जो वजीर तो खान जी कड़ी जरूरत अल्हम्दुलिल्लाह ना गोठ दे करम जी बारिश बरसी रही न त एतिरे टाइम ताईं जलसा न हलंदा वडन नाथ ख़वाननि जा वडन मुल्लुनि जा मुल्लू एतिरे टाइम ताईं न हलंदा ओ महीने जा महीना हलंदा भजी भजी गुलाम कादिर बटन ॾींहंनि में अहिड़ो प्रोग्राम असांजो छा जो कमाल आहे मोहम्मद हुसैन छा जो मोहब्बत मुर्शिद जी नज़र अथव असां हूं निकम करम आहे त पंहिंजे मुर्शिद कामिल अकमल जो करम त मुल्ला महीने जा महीना भजी 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 थकी पवंदा पर हेड़ो इज्तिमा सजाए न सघे हेड़ा इज्तिमा सजाईंदा त मुर्शिद हुसैन कंबर वारा उन्हनि जा गुलाम सजाईंदा दरगाह ते अल्हम्दुलिल्लाह जुम्मोई हज़ारनि माण्हुनि जो थींदो तव्हां ॾिसो फेसबुक ते लाइव इहो करम नाहे त ॿियो छा पाकिस्तान में हज़ारे मस्जिदूं हूंदियूं लखे मस्जिदूं हूंदियूं पर अहिड़ो जुम्मो ॿी के जगह ते नाहे चरिया थिया छा माण्हू जो हज़ारे माण्हू अचनि था सिर्फ जुम्मो पढ़ण न ईंदा अल्लाह जे कामिल अकमल वली जी हिक झलक ॾिसण जे लाइ ईंदा घणा वरी अहिड़ा हूंदा आहिनि जेको उस ते भी सॼो ख़िताब ॿुधंदा वेझे परे वारे जी ॻाल्हि ई न हूंदी वेझो वारे ते भी ओतिरो करम हूंदो आहे त परे वारे ते भी ओतिरो हूंदो पर मां चवंदो आहियां मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि आहे मुंहिंजो इश्क आहे मुंहिंजो मिज़ाज
परे वारे ते या घणो करम हो घणा त एड़ा बि हूंदा जेके मिलिया ही ना सालन जा साल ज़ियारत कंदा रहंदा सालन जा साल ज़ियारत कंदा रहन था उहे अर्ज़ भी ना दिल में अर्ज़ कंदान त अल्लाह जे कामिल अकमल वली जे सदके अल्लाह ताला उन्हनि जी दिलनि जी तमाम नेक तमन्नाउनि खे पूरो फरमाए घणा वरी एड़ा जेके वेझो हूंदा हुजूर शर्म हूंदा अर्ज़ न हन करे सघंदा हिकड़ा वरी ॾेखाओ बि आहिनि हिकड़ा वरी हुजूर शर्म दिली दिल में हूंदो पर दिली दिल में अर्ज़ कंदा कम ठही इहो करम इहा करम जी बारिश अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी करम जी बारिश इन दौर में इन वक्त वसी रही आहे त दरगाह हुसैनाबाद कंबर में वसी रही आहे निंद्रा चेत ये फकीर जी तो जागिया ही हाने आए कराची या मानू सुस्त हुंदा वीचारा फार्मी चूज़े आंगुर जरा सुस्तड़ा हुंदा निंद्र जा असां त गोठाणा आऊं न लाड़काने जा जेको आसो असां मजबूत हूं असुल गाल हुंदी आ इश्क जी इश्क जागराईंदो इश्क तड़प जागराईंदी असां केतिरो बि उजागो हूंदो पर कंहिं महफ़िल में वेंदा आहियूं न निंड न आई मज़ो तॾहिं हा न सिर्फ़ अखियूं न रोवन जिस्म जो हर उज़्वो रोए सिर्फ अखियूं न तड़पन इश्क में जिस्म जो हर उज़्वो तड़पे सरकार जे इश्क में उन तड़प वारे खे निंड नहीं अल्हम्दुलिल्लाह सब सच्चा जने कामिल असां जो निस्बत आ सच्चा न हूंदो तव्हां त केर हो बोल साहब वञणो आहे छा करे टाइम था ॾिसो मार कयमि न सभिनि ते नज़र आई न सम्झो ठठे वारो टाइम ॾिठो मां ॾिसी वरितमि परेशान न थियो ऐं परे जेके ॻाल्हाइनि था पाण में बड़बड़ कनि था उन्हनि ते बि नज़र आहे ॿ फ़क़ीर वेठा हा ये मुनासिब न हूंदो आहे महफ़िल में वेही ये ॻाल्हियूं त ॿाहिरि बि थी सघनि थियूं घर में बि थी सघनि थियूं मोहब्बत जा मेला क़िस्मत सां असां तमामु ख़ुशकिस्मत आहियूं यौम नदू कुल्ल उनासिन यौम नदू मौलवी साहब यौम नदू कुल्ल उनासिन बिइमामिहिम क़यामत जे ॾींहुं इमामनि जे नालनि सां सॾ थींदा क़यामत जे ॾींहुं चार कयूं असांजो बुनियाद मज़बूत आहे क़यामत जे ॾींहुं पंहिंजे इमामनि जे नालनि सां सॾ थींदा पंहिंजे मुर्शिद कामिल अकमल जे नाले सां सॾ थींदो कंहिंखे कंहिंजे नाले सां सॾ थींदो
हे सद ईमान वारन खे थीदा बेईमानन के सद नथी कुरान ये न फरमाइंदो न यजीद जो गुलाम काथे आ फिरौन जो गुलाम काथे आ ये न फरमाइंदो न हां आन यजीद या गुलाम कुरान फरमाए तो इमामन जे नालन सां सद थीदा के सद थीदो सरकार जे नाले सां मोहम्मद अरबी जा गुलाम का आशिकन के सद थीदा हां आशिकन के सर थी ए मौला अली जा गुलाम तू काथे आ ये सर थी नो मने तो ना या ना ए मौला अली जा गुलाम तू काथे आ ए इमाम हसन जा गुलाम तू काथे आ ए इमाम हुसैन जा गुलाम तू काथे आ ए दाता लाहौरी जा गुलाम तू काथे आ ए लाल शाहबाज कलंदर जा गुलाम तू काथे आ अचो कराची जे बादशाह कराची जे बादशाह अब्दुल्ला शाह गाजी रहमतुल्लाह ताला अलैह कराची वारन के किए सद थींदो ए अब्दुल्ला शाह गाजी जा गुलाम तू काथे आ बढ़िया सा ये अल्लाह जा कामिल अकमल वली भी असा जा लाल शहबाज असा जो असा लाल शहबाज असा जो आवाज बुलंद छो असा लाल शहबाज दाता लाहौरी असा जो असा दाता लाहौरी जा अब्दुल्ला शाह गाजी असा जो असा अब्दुल्ला शाह गाजी जा अब्दुल्ला शाह गाजी ते बड़ो करम था वनी तेरे सो ना असा पान विना वरी अब्दुल्ला शाह गाजी भी असा जे मुर्शिदन करीमन सा बड़ो प्यार फरमाइंदा आहिन वो तो आंखें खबर ना है करम थींदो सच्चे अकीदे वारे कराची वारन के किए सद थींदो ए अब्दुल्ला शाह गाजी जा गुलाम तू काथे आ पर असा तवा के किए सद थींदो ए मुर्शिद हुसैन कंबर वारे जा मुरीद तू काथे आ ये सद थींदो पोरी इन आयत है अचो पो अल्लाह ताला कुरान में फरमायो जने क़यामत जे ॾींहुं सद थींदो त पो अल्लाह ताला फरमाइंदो फदखुली फी इबादी वदखुली जन्नती ए मुजाबाना फदखुली फी इबादी मुझे प्यारन बानन मुझे प्यारन बानन मुझे नेक बानन मुझे परहेजगार बानन यानी अल्लाह जे ए मुजाबाना यानी अल्लाह जे नेक वलियन सा अल्लाह जे कामिल वलियन सा पहुंचे मुर्शिद कामिल सा तू जन्नत में ये नाचो ए मुजाबाना तू जन्नत में अच तो पहुंचे कामिल अकमल मुर्शिद सा कदू तू जन्नत में जन्नत भी ये न मिलदी इते लफ्जिया फी इबादही मौलवी जी त गाल ही ना
फी इबादी इबादी ही जी माना चाहे मुझे बानन सा उहे आम बाना मुझा खास बाना यौम नदू वारा बाना फी इबादी नेक बाना सब मौलवी बुरा नाही सब मौलवी जेको अली खां परे आ त असां उन खां परे आहियूं जेको मौलवी सिद्दीक खां परे करे असां उन खां परे आहियूं जेको मौलवी फारूक खां उस्मान खां परे करे जेको मौलवी मौला अली खां परे कंदो असां उन खां परे थी वेंदासीं जेको मौलवी पैंतन खां परे कंदो आहे मां उनखे आलिम न आहियां चवंदो उनखे ज़ालिम चवंदो आहियां यज़ीद वांगुरु सिधी ॻाल्हि आहे सच्चा उलमा हूंदा उहे तोड़ींदा न आहिनि तोड़ाईंदा न आहिनि उहे जोड़ींदा सरकार सां भी जोड़ींदा आहिनि अल्लाह जे वलियन जो कम ई जोड़ना पर उलमा खे अल्लाह हिदायत ॾे सम्झनि ज़िद में अची आन सच्चो आलिम उहो आहे जेको सरकार सां भी जोड़े सरकार जे अहल बैत सरकार जे घर वारनि सां भी जोड़े सरकार जे सहाबा सां भी जोड़े अल्लाह जे कामिलीन सालिहीन सां भी जोड़े अल्हम्दुलिल्लाह साईं तव्हां जा मुर्शिद करीम सभिनि सां इन्हनि हस्तियुनि सां जोड़े छॾियो सभिनि सां जोड़े छॾियो बस इहा ही हर नमाज खां बाद दुआ कंदा कयो सब कर्म मुर्शिद करीम करे छॾिया ज़रूरत ई न आहे दर दर वञण हिक ही दर काफ़ी वो दर जेको तोखे अल्लाह ताईं भी पहुचाईंदई अल्लाह जे हबीब तां भी पहुचाईंदई अल्लाह वारा लफ्ज़ शाये अल्लाह वारो अल्लाह वट अल्लाह जे करीब अल्लाह जे रहमत जे करीब न खनो तो ॿियो केर कर थियो ई अल्लाह वारो नेक मानो सालिह मानो आसान लफ्ज़न में चवंदम आसान लफ्ज़न में समझण वारा समझन तोखे अल्लाह जो कामिल अकमल वली इन दौर में ॾिसणो आहे छा अर्ज़ कयमि हिन दौर में तोखे अल्लाह जो कामिल अकमल वली इन दौर में तोखे अल्लाह जो कामिल अकमल वली आले रसूल औलाद अली ॾिसणो आहे तोखे तूं कंबर पार मुर्शिद हुसैन कंबर वारे खे अची ॾिस सोनी सूरत सोनी सीरत शेर पढ़नो आ पीछे छेड़ वे मियां पहले मेरे मुर्शिद दी सूरत वेख्त से मेरा मुर्शिद निंड वारा भी चवन सुभान अल्लाह निंड वाला समझो उहे भी चवन सुभान अल्लाह उहे चवन सिर्फ सुभान अल्लाह छापो चाहो पीछे छेड़ वे मियां
पिछे झेड़वे मियां पहले मेरे मुर्शिद दी सूरत वेखदा सही मेरा मुर्शिद मेरा मुर्शिद मेरा मुर्शिद खसे गाए लखियां दा दिलिया मेरा मुर्शिद हुसैन खसे गाए लखियां दा दिलिया तू एक दी दिल खस्त सही तो मिया ताकत ही ना है तू हिक जी दिल खसे ते देखार तू हिकड़े जी भी दिल खसे ते देखार इन दौर में दिलियों खसी दोआ इन दौर में दिल ते हुकूमत कदो त कंबर वारो कामिल अकमल मुर्शिद कदो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद हुसैन सुन हुसैन असांजे मुर्शिदन जी दिलनि ते हुकूमत हूंदी आहे असांजे मुर्शिदन करीमन जी दिलनि ते नज़र हूंदी आहे कोई मञे या न मञे चवण जी ज़रूरत ई नाहे पर हे उहो चेहरो आहे त जॾहिं असांजे मुर्शिदन करीमन जो कंहिं रस्ते सां गुज़र थींदो आहे वॾा त वॾा सम्झ वारा पर नंढड़नि ॿारनि जी बि ज़रूरत जॾहिं नज़र पवंदी आहे जंहिंखे ख़बर ई न आहे हूंदी कहिड़ी शख़्सियत वञे थी जॾहिं उन्हनि जी नज़र पवंदी आहे न अज़ खुद दिल मां ही आवाज़ निकिरंदो आहे अल्लाह 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 पिछे झेड़वे मियां पहले मेरे मुर्शिद दी सूरत वेख त सही मेरा मुर्शिद रिझाइंदाए खसींदाए लखियां दा दिलियां तू एक दी दिल खस्त सही मुर्शिद सानू मुर्शिद सानू मुर्शिद साड़ा उसदाए हर जा हर मुरीद वट मुर्शिद साड़ा इहो भी अल्लाह ताला कमाल रखियो आहे त असां तव्हां जे मुर्शिद हुसैन कंबर वारे में रखियो आहे मुर्शिद साड़ा वसदाए हर जा हर मुरीद जी दिल में मुर्शिद हुसैन आहे हर मुरीद जे घर में पुकारन हुसैनी गुलाम जो कम हूंदो आहे उते पहुचण मुर्शिद हुसैन कंबर वारे जो कम हूंदो आहे मुर्शिद साड़ा वसदाए हर जा तू हिक जा वस्त सही आखिरी गाल दुनिया वारा पैसन डॉलर सां माण्हू खे ख़रीद कंदा पर हिन दौर में पंहिंजी नूरानी नज़र सां ख़रीद कंदो आहे मुर्शिद हुसैन कंबर वारो कंदो आहे दरवाजा ना बंद थी वञो दरवाजे ते नज़र आणी न पियो हां सबक थे ॿीहर निंड कंदे न
इहा ई दुआ कंदा आहियूं त या अल्लाह असांजी निस्बत क़यामत ताईं इहो बि चवंदुमि हर वक़्तु हर दम हमेशा पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद सां क़ाइम ऐं दाइम रहे। इहा बि दुआ कंदा आहियूं त या अल्लाह असांजे कामिल अकमल मुर्शिद खे कामिल शिफ़ा ख़िज़री हयाती अता फरमाए। इहो मामूल ठाहे छॾ। मौलवी साहब वरी टाइम ॾिठो उथूं था या नबी सलाम अलैक या रसूल सलाम। या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका वासिताने अबाका सदका हज़रत फातिमा और शहीद करबला का वो रोज़े रोज़ा या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका राजा हरड़ा मते खड़े लेके मुर्शिद हुसैन हुसैन साजा बड़ो बड़ो बादिया बादिया गुड़े या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह आमीन अल्लाह आमीन। हर को पंहिंजे जायज़ मक़सद ते आमीन करे। अल्लाह मुर्शिद करीम के कामिल सेहत अता फरमाए, गुज़री हयाती अता फरमाए। हजरत किबला शेर हुसैनी जी अल्लाह खैर फरमाए। पूरी हुसैनी जमात अल्लाह खैर फरमाए। अल्लाह आमीन ला इलाहा इल्लल्लाह।